मेहरलग फरीदाबाद काछे समेत 50 ॻोठनि खे मिलाईंदड़ पुल चट्टू मेरवाणीअ खां भॼी पियो, जंहिं खां पोइ गरतल शाह गोदड़ियो मोजड़ समेत जाबलू इलाइक़े जे माण्हुनि सां राब्तो कटिजी वियो ऐं केतिरा ई घर पाणी हेठि। ॻोठ मजीद खोसो जे ॻोठ मां हिकु भलोड़ ॿकरी लुड़ी आई ऐं ॻोठ चट्टू मेरवाणीअ खां रहीम शाह मक़ाम बि ॿुॾी वियो। इलाइक़े वासियुनि आला इख़्तियारनि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले दादू में बरसातनि लाइ ज़िम्मेवारी मिलियल फयाज़ अली खान ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां घुर कई त असांजी वहार कई वञे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316182। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।